الله الرحمن الرحيم الحمد لله كما ينبغي جلال وجهه وعظيم سلطانه والصلاة والسلام على نبينا محمد وآله في فضائل الأعمال जेको असांजो दर्स थींदो आहे हीअ 38 हिसो आहे हीअ फज़ाइल अमाल जेको असीं शुरू कयो अलाह साईं ख़ुलूस नियत ॾिए हीअ छाजे बारे में आहे हीअ जेके नबी करीम अमल भला आहिनि भलारा अमल आहिनि जंहिंमें असांखे सवाबु मिलंदो ऐं जंहिं शयूं सवलियूं आहिनि उन्हनि में गनीमत वॾी आहे त उहे शयूं असांखे नबी करीम जेको ॿुधाए थो हिन खे पकड़ियो हिन खे हिमत करे क़ाबू कयो उन्हनि जो असीं ज़िक्र कंदासीं ऐं मुख़्तसर करे कयूं था त दोस्त हलंदे बि ॿुधनि कमकार कंदे बि ॿुधनि त हीअ जेको असांजो हिसो आहे 38 आहे हीअ छाजो आहे हीअ आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाए थो त जन्नत में बि माण्हुनि खे कुझु सोच थींदी त यार इन शइ खे अञा असीं कमायूं आहे इन जन्नत में असां वॾी मंज़िलत अञा वठूं यानी हसरत दिलि में हसरत जन्नत में उन्हनि खे थींदी इन शइ ते त अञा असांजो दर्जो मथे हुजे हा बुलंद हुजे हा त पोइ उहो यानी जन्नत में ॾुखु कोन्हे पर हसरत रहंदी त जेके असांखां कमाए विया मथे आलिम सगोरा जा मौलवी सगोरा जा हाफ़िज़ सगोरा जेके कमाए विया त उन्हनि जे बारे में असांजो हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा थो ॿुधाए चए थो त जन्नत में बि हसरत माण्हुनि खे थींदी साहिबनि चयो रसूलल्लाह कहिड़ी हसरत थींदी जन्नत में त हू ॿुधाइनि थो त हीअ हिन में ॿुधाए थो क़ाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लैस यतहस्सरु अहल जन्नह इल्ला अला साअह जन्नत में माण्हुनि खे उहो हसरत रहंदी त हिकिड़ो कलाक बि असीं हिन दुनिया में छो विञायो साअत मर्रत बिहिम लम यذकुरुल्लाह अज़्ज़ वजल फीहा ॾिसो न हदीस अज़ीम आहे हीअ रवायत तबरानी जी आहे तबरानी हदीस सही आहे त हीअ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त जन्नत में बि हसरत थींदी छाजी हसरत थींदी उते जन्नत में न ॾुख न दुख पर इहा हसरत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे फरमाए थो त असांखे उते जन्नत में माण्हुनि खे बि हसरत इहा थींदी त लैस यतहस्सरु अहल जन्नह नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो लैस यतहस्सरु अहल जन्नह इल्ला अला साअह हिकिड़ो कलाक बि जंहिं माण्हू दुनिया में विञायो हूंदो अलाह जे ज़िक्र खां परे पंहिंजे ज़बान सां जा ॾिठई त मां हिन हफ़्ते में या हिन महीने में कंहिं जलसे ते न वियो आहियां किथे भले भलारनि माण्हू सां न मिलियो हा त या किथे जलसो हुजे या दर्स क़ुरान हुजे या किथे बि माण्हू सुठा वेहंदा ॾह कचहरी सुठियूं कनि था त उते न वियुसि मां पंहिंजी दुनिया में मसरूफ़ थी वियुसि मां पंहिंजी ज़बान खे अलाह जे ज़िक्र सां चोरो फुरो न कई मां पंहिंजे घर में जलसत ज़िक्र न कयो न किताब को खोले पढ़ियुमि न को दौर कयुमि इहो त असां हफ़्तनि जी ॻाल्हि था कयूं या महीननि जी पर हिते नबी करीम चए थो हिकिड़े कलाक जी इल्ला अला साअह मर्रत बिहिम लम यذकुरुल्लाह अज़्ज़ वजल फीहा जन्नत में माण्हू हिकिड़े कलाक जे लाइ बि उहे परेशान थींदा त असीं इहो कलाक बि जन्नत इहो दुनिया में छो विञायो इहो इन में बि असीं कुझु कमायूं हा ॾाढो भलो थी वञे हा छो हींअर जे हाणे त मोटी कोन सघंदा दुनिया ॾे हाणे त असांखे क़ाबू थी वियासीं उते जन्नत में थी वियासीं हाणे अमल मथे माण्हू नथो वधाए सघे त इहा हसरत रहंदनि जन्नत में त असीं दुनिया में हिकिड़ो कलाक इहो कीअं विञायो छो विञायो जो इन कलाक में असीं अलाह जो ज़िक्र न कयो अलाह खे यादि न कयो ऐं असीं इन में यानी दुनिया जे मसरूफ़ियात में थी वियासीं ऐं ॿारनि जे मसरूफ़ियात में थी वियासीं या रोज़ी जे मसरूफ़ियात में थी वियासीं पर इन कलाक में बि असीं इन कमु कंदे बि असीं भला असीं इहो अलाह जो ज़िक्र कयो आहे ज़ुबान सां अलाह खे यादि कयूं हा त इहो हींअर असांजी दर्जो हिन जन्नत में अञा बि मथे हुजे हा अञा बि बुलंद हुजे हा छो जो हू ॾिसंदा ॿिया जेके मथे आहिनि अञा बि असांखां उन्हनि खे केॾी लज़त आहे मथे केॾो हू ख़ुशि बि था थियनि हुननि खे वॾो दर्जो मथे बुलंद मिली वियो ऐं हेठि सभु को जेतिरो अमल हूंदसि एतिरा हुनखे दर्जा मिलंदा जंहिंखे अमल घटि हूंदो उनखे हेठि दर्जो मिलंदो ऐं जेके मुजाहिद आहिनि नबी आहिनि अलाह जा वली आहिनि बुज़ुर्ग आहिनि उहे भलनि मक़ामनि में हूंदा भलनि भंगुलनि में हूंदा उन्हनि खे हुरूं वधीक मिलंदियूं ईअं दर्जात जीअं जेतिरो अमल त एतिरे अमल से अलाह से हुननि खे ॾींदो त हू जेके न मथे हूंदा ही ॻाल्हियूं ॿुधंदा उन्हनि जूं भई फलाणे दर्जे ते पहुतल अथई फलाणे दर्जे ते पहुतल आहे हू अहिड़ी मंज़िल ते पहुची वियो जंहिं ते दुनिया में यानी ॾिसंदा त हीअ मौलवी आहे हीअ दरवेश आहे हीअ छा आहे भई हीअ असीं हुन खां भला हुजा कीअं त इहे उहो ॾिसंदा त हू असांखां बुलंद मथे थी विया कीअं थी विया छो जो हुननि जो ख़बाया अमल उलमा चवनि था त उन्हनि जी का राति जो का इबादत हूंदी या कंहिं ग़रीब जी चोरी मदद कंदा हुआ
जा को न को अहिड़ो भलो अमल कंदा हुआ जो हुननि खे दर्जो भलो मिली वियो। त हाणे इहा रुॻो हुननि खे दिलि में हसरत रहंदी त असां बि इहो कलाक बि असीं छो ज़ाया कयो। त हाणे तूं मां सोचूं असांजा ॾींहंनि जा ॾींहं गुज़री था वञनि, कॾहिं अलाह खे यादि कोन था कयूं, जाम अधु ॾींहुं गुज़री थो वञे, ज़बान अलाह जे ज़िक्र सां कोन थो चुरे। असांखे इहो सवलो केॾो न आहे अमल। निमाज़ देरि सां वञूं, जेॾीमहिल तकबीर ते लॻे पोइ भॼ भॼा था कयूं, इहो बि फज़ीलत विञायूं था। ऐं जिथे वेठा आहियूं कचहरी में त कलाक या 2 कलाक या 3 कलाक थी था वञनि, रुॻो दुनिया जूं ॻाल्हियूं, फलाणी गाॾी वरिती, फलाणी ॿनी वरिती, फलाणी ज़मीन वरिती, फलाणो दुकानु नओं खोलियो आहे, फलाणो कहिड़ो कारोबार कयो आहे, फलाणो हीअं शादी कई आहे, फलाणे इन्हनि ॻाल्हियुनि में असांजो अलाह जो ज़िक्र जे मिक्स थी वञे त पोइ असांजो इहो भलो थी वेंदो। जेको को शादी करे चवंदो अलाह साईं बरकत विझी ॾिएसि, अलाह साईं औलाद ॾिएसि, के ॿनी वरिती अलाह बरकत विझी ॾिएसि, भलो माण्हू अलाह साईं अञा बि ॾिएसि। ईअं जे इंसानु चवंदो रहंदो त इन कलाक या 2 कलाक जेके कचहरी में वेहनि था इंसानु, उहा अलाह जे ज़िक्र खां परे न थींदी। सो इंसानु कोशिशि करे पंहिंजे पाण खे हिराए छॾे ऐं ज़बान ते सदाईं अलाह जो ज़िक्र हुजे। अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ जे, हिदायत जे। हादा वल्लाहु आलम, सल्लल्लाहु अलैहि सय्यिदना मुहम्मद।